अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। अल्लाहुम्मा रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा, अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। बिलखुसूस अल्लाह सां ताल्लुक़ रखण वारा मोमिन उन्हनि जी ज़िंदगी में अनकरीब एक अज़ीम महीनो अचण वारो आहे। सब का पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है त रब्बे करीम असां सभिनी खे इहो बाबरकत महीनो रमज़ानुल मुबारक जो पूरो नसीब फरमाए। ऐं इन महीने में अल्लाह वा सेहत वा आफियत ऐं तौफीक अता फरमाए जंहिंसां असीं इन रमज़ानुल मुबारक जे हिक हिक पल खे रहमान खे रिझाइण में, जन्नत जे हुसूल में, कबर ऐं जहन्नम जे अज़ाब खां बचण जे लाइ रहमान जे साम्हूं रोई करे बादाए करे गुज़ारण जी तौफीक अता फरमाए। रमज़ानुल मुबारक जो महीनो अल्लाह जे रहमतुन ऐं बरकतुन जो महीनो है। सही बुखारी जी रिवायत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला हदीस जा रावियन फरमाइन था, इज़ा दखल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नह। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं रमज़ानुल मुबारक जो चंड नज़र ईंदो आहे, अल्लाह जे हुकुम सां जन्नत जे दरवाज़न खे खोलियो वेंदो आहे। एक रिवायत अल्फाज़न अबवाबुर रहमा, अल्लाह जे हुकुम सां रहमत जे दरवाज़न खे खोलियो वेंदो आहे। इंसाननि जे मथां अल्लाह जी रहमत जी बरका हूंदी आहे। वॾ फुड़े मींहं जियां इंसाननि जे मथां अल्लाह जी रहमत वसंदी रहंदी आहे। वग़ुल्लिक़त अबवाबुन नार, जहन्नम जे दरवाज़न खे क्लोज़ कयो वेंदो आहे, बंदि कयो वेंदो आहे। वसुलसिलति शयातीन,
शैतानन खे कैद कयो वेंदो आहे, जकड़ियो वेंदो आहे। हिन मुसलमान जे अमली मैदान में का रुकावट न अचे। दुश्मन दग ते रस्ते ते मस्जिद जे इर्द गिर्द शैतान दुश्मन भी करे इंसान के अल्लाह जे दर का परे करने की कोशिश कंदो आहे। रमजानुल मुबारक जे महीने में अल्लाह शैतान के जकड़े करे इन बाने जे इन रस्ते के क्लियर करे छड़ींदो आहे त बाना हाण तू अच, तुझे रस्ते जी रुकावट के मो रब खत्म करे छड़ियो। अल्लाह जी रहमत हिन महीने जे अंदर बाने जे मथा वसंदी रहंदी है। अही महीनो मग़फ़िरत जो महीनो, गुनाहन जी बख्शिश जो महीनो। हर अमल खणी ॾिसो रमज़ानुल मुबारक जो, तव्हां खे नतीजो ऐं रिज़ल्ट इहो ई मिलंदो त इन अमल जे बदिले अल्लाह गुनाहन खे माफ़ करे छॾे थो। सही बुखारी जी रिवायत, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन साम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि। जे बाने रमज़ानुल मुबारक जे महीने जा रोजा रखिया। हिते मुस्लिम पंहिंजो कॉन्सेप्ट क्लियर कर, पंहिंजे अमल के दुरुस्त कर। असांजे मुआशरे में आम आहे अदा जुम्मे जो रोज़ो भलारो रोज़ो, 27 रात जो भलारो रोज़ो। छा ॿिया रोज़ा भलारा कोन्हनि के? ऐं इहा तख़सीस कंहिं बि हदीस मां साबित कोन्हे त भलारो रोज़ो सिर्फ़ जुमे जो, भलारो रोज़ो सिर्फ 27 रात जो। इन कॉन्सेप्ट के सामू रखी करे माण्हू रोज़ा छॾे ॾींदा आहिनि, अदा जुमे जुमे जो रखंदुसि, बाक़ी रोज़ा खत्म। अल्लाह जा बाना, अल्लाह जे नबी फरमायो, मन साम रमज़ान, जे रमज़ान जे महीने जा मुकम्मल रोज़ा रखिया। बशर्तूं नंबर 1 ईमान। ईमान दुरुस्त हुजे, अकीदो दुरुस्त हुजे, अकीदे जे अंदर शिरक न हुजे, अल्लाह सा भांगे भाईवार न कंदड़ हुजे, सही अकीदे में रोज़ो रखे व एहतिसाबन ऐं सवाब जी उम्मीद रब सां लगाए त इने जो अजर मूंखे रब अता फरमाईंदो। ॾेखाव जे लाइ न, पी जे डप खां न, अम्मा जे डप खां न, दोस्त यार जे मेरे ताने खां बचण जे लाइ न, बल्कि अल्लाह सां इखलास लिल्लाहियत सच्चाई त अल्लाह ही जेका बुख ऐं उन बर्दाश्त कयां पियो तुंहिंजी रज़ा जे वास्ते आहे ऐं इन जो अजर ऐं सवाब बि तूं अता फरमाईंदे। इने नियत सां रोज़ो रखे नतीजो कहिड़ो मिलंदो, रिज़ल्ट छा ईंदी? गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि। अल्लाह रब्बुल आलमीन उनजी जिंदगी जा सब ॾो गुनाह माफ़ फरमाए छॾे थो। इन ही महीने में मुस्लिम तरावी नमाज पढ़े तो, क़ियामुल लैल करे तो, इन अमल जो भी नतीजो ऐं रिज़ल्ट इहो आहे त अल्लाह बाने जा ॾोह ऐं गुनाह माफ़ करे छॾे थो। सही बुखारी जी रिवायत, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन क़ाम रमज़ान ईमान व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबि। जे बाने रमज़ानुल मुबारक में क़ियामुल लैल कयो, तरावी नमाज पढ़ी, अल्लाहु अकबर कबीरा, अल्लाह इन इबादत जे बदले उन बाने जा सब ॾो गुनाह माफ़ करे छॾे थो।
तई महीनो मग़फ़िरत जो महीनो, ॾोह ऐं गुनाह बख़्शिणाइण जो महीनो आहे। तमहीदी लफ़्ज़ हुया। असल मौज़ू जी तरफ़ अचां थो त अल्लाह जा बाना जी रमज़ानुल मुबारक जो चंड नज़र ईंदो आहे। मोमिननि में मुस्लमाननि में चंद ॾींहंनि जे लाइ जोश ऐं ख़रोश नज़र ईंदो आहे। असांजूं मस्जिदूं 4-5 सफ़ो भरियल नज़र ईंदियूं आहिनि, पर हिकिड़ो अशरो बि कोन गुज़रंदो आहे, हिकिड़ो ॾहाको बि कोन गुज़रंदो आहे। असां मां ईमान उहो अमल जो तसलसल, अमल मां दवाम ख़त्म थी वेंदो आहे। वजह कहिड़ी आहे? वजह इहा आहे त असां पंहिंजे ख़्वाहिशात, पंहिंजी मर्ज़ी, पंहिंजी चाहत खे दीन जे करे ताबे कयो ई कोन्हे के। असांजूं चाहतूं, असांजी सोच हमेशा निगेटिव। असीं चई करे सोचूं बि था त बुराई जो सोचूं था, सोचूं बि था त ग़लति सोचूं था, सोचूं बि था ग़लति रस्ते खे अपनाइण जो सोचूं था। गुरबत आहे, इहे कोन था कयो त रब जे साम्हूं झुको, अल्लाह खां घुरो। चोरी जो सोचींदासीं, डाके जो सोचींदासीं, फुर जो सोचींदासीं, पर हलाल तरीक़े जो कॾहिं कोन सोचींदासीं। जेकॾहिं रस्ते में दोस्त मिले, यार मिले, चए तो साईं छॾ निमाज़ुनि खे, छॾ रोज़नि खे, हल त हली फिल्म ॾिसो, ड्रामा ॾिसो। असां अल्लाह वारी ॻाल्हि खे छॾे करे उन ग़लति सोच, ग़लति राह खे अपनाइण जे लाइ तयार थी वेंदा आहियूं, छो त असां पंहिंजे सोचनि खे दीन जे शरीयत जे ताबे कई कोन्हे को। उन करे असांजे अमल में इखलास कोन्हे, दवाम कोन्हे, हमेशगी कोन्हे। पर कुर्बान वञा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम जी ज़िंदगियुनि तां वो जॾहिं बि सोचींदा हुया दीन जो सोचींदा हुया, अल्लाह खे राज़ी करण जो सोचींदा हुया, अमल में दवाम जो सोचींदा हुया, सही अक़ीदे जो सोचींदा हुया। अज मुसलमान बीमार थी पियो, के मुसीबत में पइजी वियो त इएं कोन सोचींदासीं त मुश्किल कुशा हिकु अल्लाह, उन्हें जे दर ते अचो, उन्हें के बाॾायो, उन्हें के सॼियो न दर दर जूं ठोकरूं खाईंदे मुस्लिम नज़र अचे तो, नथो नज़र अचे त रब जे दर ते नज़र अचो अचे। सोच पंहिंजी बदल। रमज़ानुल मुबारक जे अचण खां पहिरीं ओ मुस्लिम पंहिंजी सोच कॉन्सेप्ट खे क्लियर कर, पंहिंजी हर सोच के अल्लाह जे दीन जे ताबे करे छॾ। अल्लाह अकबर। सही बुखारी जी रिवायत, सैयदना उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु बैतुल्लाह जो तवाफ करण जे लाइ पहुता आहिनि। हजरे अस्वद ते पहुची करे हजरे अस्वद के मुखातिब थी करे पंहिंजे अक़ीदे जो इज़हार पिया कनि, पंहिंजी सोच जो इज़हार पिया कनि। छा था चवे हजरे अस्वद? इन्नी अअलमु अन्नका हजरुन, मूंखे ख़बर आहे तो हिकु पत्थर आई, ला तज़ुर्रु वला तनफ़ा, न तो नुक़सान पहुचाइण ते क़ादिर आई, न कंहिंखे फ़ाइदे पहुचाइण ते क़ादिर आई। तो हिकु पत्थर आई, कहिड़ो पत्थर? अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हजरे अस्वद के अल्लाह जन्नत मां ज़मीन ते लातो, इहो पत्थर जन्नत जो पत्थर आहे। अबयज़ मिनल लबन, जंहिंजी अल्लाहु अकबर कबीरा, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो शक्लो शबा छावी त ओ खीर का वधीक सफेद हुयो।
खीर का वधीक सफेद, पर अल्लाह इन्हें पत्थर में सलाहियत रखी। गुनाहगार हाजी उम्रे करण वारो जॾहिं इन्हें पत्थर के चुमी ॾींदो आहे, अल्लाहु अकबर कबीरा, इहो पत्थर उन्हें बाने जे गुनाहनि के पाना जज़ब करे वठंदो आहे, छिके वठंदो आहे। बाननि जा गुनाह जज़ब कंदे कंदे इहो पत्थर सफेद हुयो, पर गुनाह जज़ब कंदे कंदे कारो थी वियो। अल्लाहु अकबर। बाननि जा गुनाह इतां नुक्ते जी ॻाल्हि नोट कर त गुनाह इंसान जे दिल खे कारो करे छॾींदो आहे। ऐं गुनाह काराड़ा उन करे पत्थर बि कारो थी वियो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जेरी इन्हें हजरे अस्वद के आंदो वेंदो, अल्लाह उनके बख्शियूं ॾींदो, हिकिड़ी ज़बान अता फरमाईंदो, वो पंहिंजे चुमंदड़ खे क़यामत जेरी सुञाणींदो ऐं सिफारिश कंदो, अल्लाह ही वो हाजी आ, ही वो उम्रो करण वारो आ जे मूंखे चुमियो, ए अल्लाह और सिफारिश कयां तो इन्हें बाने के माफ फरमा। अल्लाह इन्हें पत्थर जी सिफारिश कबूल करे, बाने के माफ करे छड़ींदो। लेकिन कुर्बान वञा उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु ता दुनिया वारन के एकड़ो अकीदो समझायो तो इंसानों के पत्थर जे अंदर जेकरे का सलाहियत ब रखिया तो वह रब रखिया। यो कमाल रब जो आ, पत्थर जो कमाल कोने को। पत्थर में गुनाहन के जज़ब करन जी जेका सलाहियत तासीर रखिया तो वह रब्बे कायनात रखिया। इन्हें पत्थर के ताकत कोने के मानू के नफो पहुंचाए नुकसान पहुंचाए। ओ मुस्लिम तू पंहिंजे अकीदे के चेक कर करे तुझी मुंडी में याकूत जो पत्थर आ, करे मरजान जो पत्थर आ, करे को पत्थर करे को पत्थर मुसलमान अकीदो ठायो वेठो आ तो फिलाणो पत्थर जे करे पाइंदो ते मुसीबतन का बची पवंदो ते इहो पत्थर मुखे मसाइब का बचाइंदो, मुश्किलात का बचाइंदो। अल्लाह जबाना हजरे अस्वद के ताकत कोने के नफे ऐं नुकसान जी। अल्लाहु अकबर कबीरा, न नफो पहुंचाए सके तो न नुकसान का बचाए सके तो। अकीदो दिनो उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला नो चवण लगो, ए हजरे अस्वद तूखे कदे भी कोन चुमिया जे कदे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे चुमी न दिया। आज मुसलमान लाखों रुपया खर्च करे ते पहुंचे तो हालत ही कंडीशन चाहे करें गिलाफ के बीठो चटे तो करें बेतुल्लाह जे दीवारुन के बीठो चटे। एकड़ो साथी उमरो करे आयो पुछा कई सीध देख बर भला हजरे अस्वद के चुमी नहीं चे साईं उते तो कौन पहुंची सके तो बाकी सजे के चटे आयो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अकीदो समझायो तो बेतुल्लाह जे इन्हें हिस्से के भी इन्हीं करे मुँह चुमी दिनिया छो तो इन्हें के नबियन जे इमाम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चुमी दिनिया। अज उते माण्हू एडो गलत अकीदो खणी वञनि था, चवनि था त हरम जे हिस्से हिस्से के चप्पे चप्पे के चुमियूं चटियूं इन्हें में बरकत आ। अल्लाह जबाना इहो अमल सुन्नत जे खिलाफ। अल्लाह जे नबी फरमायो जेको रमज़ानुल मुबारक जे महीने में उम्रो करण वञे तो अल्लाह उन्हें के हज जे बराबर सवाब अता फरमाए तो। कई साथी ज़हन ठायो वेठा होंदा है तो उम्रे ते वींदासीं उते पहुंचदासीं पर 90% उते माण्हू मो ये नोट कया जिन जो अकीदो बिगड़ल छो उते पहुंचण का पहिरीं उन्हनि अकीदे जे बारे में करे का सोच रखी कोन तो अकीदे के दुरुस्त करे उते पहुंचो। अकीदे में जेके खराबियूं आहिनि उन्हें के दूर करे उन्हें का बाद में उनका बाद में यो अमल कयो। उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह ताला नो
अकीदो समझायो ताके उमर बिन खत्ताब जी सोच के तेरी आला है तो इन्हें पत्थर के चुम दे बता को मुस्लिम कॉन्सेप्ट करे तो इन्हें पत्थर के अंदर नफे नुकसान जी सलाहियत मौजूदा। अल्लाह अकबर कबीरा न दुनिया जे के भी पत्थर में अल्लाह रब्बुल आलमीन या तासीर रखी कोने का नफे नुकसान जो मालिक केरा हिक अल्लाह। अल्लाह अकबर। सहाबा जी सोचते तो सही बुखारी जी रिवायत अल्लाह अकबर डिगी रिवायत है। सैयदना अब्दुल्लाह बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला फरमाइन था जंगे जमल वारे दी मुझे पी जुबैर रज़ी अल्लाह ताला मुखे चयो तो ओ मुझा पुट अज जेदी कुछ मानो जालिम थी मर्दा के मजलूम थी मर्दा मुझी दुआ है अल्लाह मुखे जे करे मौत दे ते मजलूमा ना दे। फरमाए लगो तो मुखे बेकी शे जो डब कोने को पर मुझे मता कर्जा मुखे कर्जिन जो डपाए ओ मुझा पुटा तो के वसीयत कया तो जे कदे मुझी मौत थी वने तो मुझे पोया मुझो कर्ज अदा कजा। अब्दुल्लाह बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला फरमाए था मुझे पी मुखे वसीयत कयो मुझा पुट जे कदे कर्ज लाहिर में तुके दिक्कत थे परेशानी थे तुझे खीसे में जे कदे पैसा डोकर न हो जन कर्जिन के कर्ज अदा करने जी तुके तौफीक न हो जे तो फस्तइन अलैहि मौलाया तो पंजे पी जुबैर जो कर्ज अदा करन जे लाए मुझे मालिक मुझे मौला का मदद घुर्जा। अरबी में मौला मालिक के आका के भी चयो वेंदो आ गुलाम के भी चयो वेंदो आ मौला अल्लाह के भी चयो वेंदो आ। अब्दुल्लाह बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला फरमाए था और तशवीश में पइजी व्यस्त मुझे पी जो मतलब चाहे मुझो पी चवण छा तो चाहे मुझे पी जो मालिक केरो मो पंजे पी का पुछो मुझा पी जुबैर रज़ी अल्लाह ताला नो या अबती मन मौला का ए अब्बा खुदा तो सही तू जो मालिक तू जो मौला केरा। सैयदना जुबैर रज़ी अल्लाह ताला नो जवाब था जन ओ मुझा पुट अब्दुल्ला अल्लाह तुझे पी जुबैर जो मौला हिक अल्लाह जदे भी तोखे मुझे कर्ज लाहिन में दिक्कत परेशानी थे पंजे रब मुझे रब अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ रुजू कजा अकीदो समझाए पियो पिए पंजे पुट के ओ पुट जदे भी तोखे मुश्किल घड़ी अचे परेशानी अचे तो पंजे पी जे रब पंजे पिए जे मौला एक अल्लाह का मदद घुर्जा कुर्बान वञा। अब्दुल्लाह बिन जुबैर रज़ी अल्लाह ताला जे अमल ता सोच ता किरदार ता चए तो मु पंहिंजे पीउ जो कर्ज लाइण शुरू कयो जॾहिं बि मूंखे दिक़त थींदी परेशानी थींदी ओ मुंहिंजे हर जे अंदरि कर्ज़नि खे ॾियण जे लाइ कुझु कोन हूंदो हुयो ऐं दुआ घुरंदो त मुंहिंजी दुआ जो अंदाज़ कहिड़ो हूंदो हुयो या मौला ज़ुबैर ओ जुबैर जा रब्बा ओ मुझे भी जुबैर जा मौला मालिक मुझी मदद फरमा आ पंजे पिए जो कर्ज लाया फरमाए था जदे आऊं दुआ घुरंदो त इनल अल्फाज था अल्लाह रब्बुल आलमीन एतरी आसानी कंदो अल्लाह अकबर कबीरा जो आओ पंजे पी जो कर्ज लाए छॾींदो हुयसि
अल्लाहु अकबर कबीरा। ओ मुस्लिम, रमजानुल मुबारक जो इबादतों कबूल कराइण चाहिए तो जो दुआओं कबूल थियन, अल्लाह रब्बुल आलमीन तो जो मुश्किलातों हल फरमाए। रमजान का पेरी पंहिंजे अकीदे के दुरुस्त कर। तो केतरन दरन जो पुजारी मुश्किल जे वक़्त, बीमारी जे वक़्त, परेशानी जे वक़्त तू दर दर जो ठोकरूं खाईंदे नजर अची तो ॿुधा त तुंहिंजा रोज़ा किथां क़बूल थींदा, तुंहिंजूं नमाज़ूं किथां क़बूल थींदियूं, तुंहिंजो क़ियाम लैल किथां क़बूल थींदियूं, छो त तुंहिंजो अक़ीदो ई दुरुस्त कोन्हे को। अल्लाहु अकबर। नंबर 2, सहाबा जी सोच इहा ई हूंदी हुई त असांजो अमल मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमल सां मेश थे। शराकत सिर्फ असां इहा समझी आहे, शिरक इहो समझो आहे त असां रब सां ॿिए कंहिंखे शरीक कयूं। पर जेकॾहिं ग़लत ॻाल्हि जेकॾहिं नबी जी तरफ़ मंसूब करे कयूं त इहा नबी सां शराकत आहे। ऐं अहल हदीस जो अक़ीदो न अल्लाह सां शराकत बर्दाश्त आहे, न मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां शराकत बर्दाश्त आहे। बिनी शराकत की सूरत में अमल बर्बाद आहे, बिनी शराकत की सूरत में नेकी बर्बाद। अल्लाहु अकबर कबीरा। सही मुस्लिम किताबुल हज सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था, अल्लाह जा नबी तुम हिजरत करे मदीने में आया, 9 साल गुजरिया पाण हज जी तैयारी कोन कयल। जॾहिं 9 साल 10 हिजरी शुरू थी, अल्लाह जे नबी माण्हुनि में ऐलान फरमायो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन साल हज जो इरादो फरमाए छॾियो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन साल हज कंदा। साहबी रसूल फरमाए था, मदीने जे अंदर माण्हुनि जी वॾी रश लगी वई, वॾो हुजूम जमा थी वियो मदीने जे अंदर। कुल्लुहुम यल्तमिसु बियातम में रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व यामलु बिअमलिही। हर सहाबी जी मंशा मर्जी चाहत सोच या हुई तो आओ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इक्तदा में हज कया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पोई लगी में हज कया, नबी जे पोया हज कया तो जिया अल्लाह जे नबी जे अमल जिया आप जो अमल कया। सोच ॾिसो, असांजी इब्तिदाई गलत। रमजानुल मुबारक शुरू तो थे, पहिरीं ई असां इब्तिदा कंदा आहियूं व बिसौम गदिन नवैतु मिन शहर रमजान। अल्लाह जा बाना ये नियत जा अल्फाज के बि सही हदीस मां साबित ही कोन्हनि। असीं इब्तिदाई गलत। उन रोज़े में बरकतों किथां ईंदियूं, उन रोज़े में दवाम किथां ईंदो। नशाई नशो छॾण जे लाइ तयार कोन्हे। सोच इहा आहे चलो ॾींहं जो त कोन खाईंदो त मगरिब खां पोइ शुरू थींदो त सॼी राति पई आहे। असां अहिड़ा बि ॾिसां रोज़ेदार रखियो रोज़ो वेठो आहे, मेनपुरी वात में आहे, बांग जो इंतजार पियो करे त केॾी महिल तो मुअद्दिन बांग ते त थुकिया। कई माण्हू सिगरेट पींदे पींदे मस्जिद जे गेट वटि अची सिगरेट खे उछलीन था तो आखिरी अमल रोज़े जो के था नशे था, सिगरेट था, पान गुटके था, इफ्तारी भी नहीं था। इफ्तारी कहीं को पानी जो ढुक भरी फौरन सिगरेट मुंह ते, पुड़ी मुंह में, अल्लाह अकबर गुटको मुंह में। अल्लाह जबानो ओ शे जेका हलाल हुई अल्लाह चंद कलाकन जे लाइ तुंहिंजे मथां हराम कई। मानी पानी घरवारी हलाल शयूं, पर तू रुकजी वञी तो छाल जला तो रब रोकियो आहे। पर उहा हराम शे जेका रब तोखे अबदी रोकियो,
हमेशा रोकियो उन्हें हराम शेता तू रोज़ो रखी तो उन्हें हराम था इफ्तार करी तो खुदा तो तुझो रोज़ो किथा कबूल थींदो थी सके तो पंहिंजी सोच के बदल असां सोचियो वेठा आहियूं अदा रोज़ा रखंदुसि पर सिगरेट कोन छॾींदुसि गुटको कोन छॾींदुसि नसवार कोन छॾींदुसि सहाबा जी सोच हुजूम जमा थियो तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज जी तैयारी कई सब जी सोच इहा हुई तो नबी जो अमल ॾिसी उन्हें अमल जी असीं अमल कंदासीं कॉन्सेप्ट क्लियर कयो पंहिंजो सोच के बदलियो अमल जे मैदान में अचो सहाबा सोचींदा ही आखिरत जो हुया सोचींदा ही जन्नत जो हुया सही मुस्लिम जी रिवायत सैयदना रबिया बिन काब अल अस्लमी रज़ी अल्लाह ताला नु फरमाइन था कुन्तु अभी तो मा रसूलिल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु रातियूं गुज़ारींदो हुयसि अल्लाह जे नबी जी ख़िदमत में अॻियां अॻियां हूंदो हुयसि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वुज़ू जे पानी जी ज़रूरत थींदी ऐं पानी जो लोटो भरे करे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश कंदो हुयसि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाजत जे लाइ निकिरंदा हुया पाखाने पेशाब जी हाजत जे लाइ निकिरंदा हुया ऐं पानी जो लोटो भरे करे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश कंदो हुयसि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं रबिया बिन काब अल अस्लमी रज़ी अल्लाह ताला अन्हु के फरमायो ओ रबिया तो वॾी मुंहिंजी ख़िदमत कई आहे सल अॼु घुर जेको तोखे घुरणो आहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रबिया घुर जेको घुरणो अथई असां पंहिंजो पाण के ते पेश कयो वक्त जो को वॾो असां के चवे तो घुरो असांजी सोच केॾां वेंदी उहा दुनिया ॾे कार खपे बंगलो खपे ज़मीनूं खपनि कारोबार खपे तिजारत खपे माल खपे बैंक बैलेंस खपे असांजी सोच जी जो मरकज़ ऐं मंबा दुनिया जो उसूल अल्लाह जे नबी फरमाए था मुंहिंजा सहाबी कुर्बान वञा रबिया बिन काब रज़ी अल्लाह ताला जी सोच ता ईमान ता अकीदे ता छा तो चवे मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नह अल्लाह जे नबी औ तव्हां खां सवाल कयां तो जन्नत भी मिले पर जन्नत में ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजी रफ़ाकत मूंखे नसीब थे सोच ॾिसो सहाबी जी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अव गैर ज़ालिका ओ मुंहिंजा सहाबी इने का अलावा की का बी शे जो मुतालबो कर बी का शे घुर चवे तो हुआ ज़ात अल्लाह जे नबी मूंखे सिर्फ अल्लाह जी जन्नत खपे ऐं जन्नत में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो खपे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुर्ब खपे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रफ़ाकत खपे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजा सहाबी जेकॾहिं इहा ई तुंहिंजी सोच आहे इहो ई तुंहिंजो मुतालबो आहे इन्नी अला नफ्सिका बिकसरति सुजूद ओ मुंहिंजा सहाबी तूं कसरत सां नवाफिल पढ़ नफली इबादत कर वध खां वध अल्लाह जे साम्हूं सजदा कर जेतिरा तूं वधीक अल्लाह जे साम्हूं सजदा कंदे ओतिरो जन्नत में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तूं वेझो हूंदे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सहाबी के बद अमली जो दर्स न अमल जो दर्स ॾिनो
अल्लाहु अकबर कबीरा। असी चऊं था त नमाज़ूं बि न पढ़ो, रोज़ा बि न रखो, अल्लाह जे साम्हूं बि न झुको, ऐं असांजा सभु मसला हल थी वञनि, दुनिया बि बहितर थी वञे, आख़िरत बहितर थी वञे। असांजी सोच इहा आहे त फलाणो छॾाईंदो, असांजी सोच इहा आहे त साईं जे नाले ते बकरो ज़बह कबो, साईं छॾाईंदो, साईं जे नाले ते नज़रो न्याज़ कबी, साईं छॾाईंदो, कुर्बान वञो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का। सहाबी जी सोच के क्लियर करे पियो, ओ मुझा सहाबी सोच तो तुझी उम्दा है, पर इन्हें सोच के मानण जे लाइ तोखे अल्लाह जे साम्हूं कसरत सां झुकणो पवंदो। असां इबादतुन का परे, नमाज़ुन का परे, सोच इहा है तो जन्नत मिले, ये न मिलती। सोच के बदल, कॉन्सेप्ट के क्लियर कर। रमजानुल मुबारक जी इबादत उनके कबूल कराए चाहिए तो जॾहिं बि तुझी सोच अचे तो सोच हमेशा पॉजिटिव अचे, नेगेटिव न अचे, हमेशा नेकी जी तरफ तुझी सोच हुजे, बुराई जी तरफ न हुजे। सहाबा जो इहो अमल हुयो। मशहूर रिवायत, अंसार सहाबा पाण में मशवरो करण लगा तो मदीने जे अंदर मिठे पानी जो इंतजाम तमाम घट है। असांजे नौकरन के खादिमन के परे परे का वञी पानी भरे करे तकलीफ सां हिते आणो तो पए। हलो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चऊं था, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कयो त अल्लाह मदीने जे अंदर वाफिर मिकदार में पानी जो इंतजाम फरमाए। साहब अंसार सहाबा पहुंचा, अल्लाह अकबर। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंसारिन के दिती करे फरमायो, मरहबन बिल अंसार, मरहबन बिल अंसार। ओ अंसारियो तव्हांजे लाइ भली कार खुश आमदीद। अञा अंसार साहबा पंहिंजी ॻाल्हि शुरू कोन कई। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ अंसारियो अज जेको घुरंदो रब तव्हांखे अता करे छॾींदो। ॿुधायो त छा था घुरो? हाणे घुरण त आया हुया, ज़िंदगी जी अहम ज़रूरत पानी जो मुतालबो करण आया, पर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडी वडी गारंटी ॾिनी, ओ अंसारियो अज जेको घुरंदो तव्हांखे अता कयो वेंदो। त पानी घुरण खां रुकजी विया, पाण में मशवरो करण लगा। मशवरो कंदे कंदे हिकु साहबी चए थो, अंसारियो तव्हां सोचो एॾो वॾो गनीमत जो मौक़ो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडी वॾी गारंटी ॾिनी आहे, जेको घुरंदो तव्हांखे अता कयो वेंदो। हलो हलो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चऊं था, अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ दुआ घुरो त अल्लाह असांजा ॾोह गुनाह माफ़ करे छॾे। केॾी सोच उम्दा, केॾी फिक्र उम्दा, जिंदगी जी अहम ज़रूरत के विसारे वेठा। त पानी वरी बि मिली पवंदो, आखिरत बची पए त इने का वधीक का फायदेमंद शे कोने का। अल्लाह अकबर। जिंदगी जी अहम ज़रूरत पासे ते करे सहाबा किराम मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में पहुता। अल्लाह जे नबी असां लाइ दुआ घुरो, अल्लाह रब्बुल आलमीन असांजा ॾोह गुनाह माफ़ फरमाए। अल्लाह जे नबी दुआ फरमाई, अल्लाहुम्मा ग़फिर लिल अंसार वली अबनाइल अंसार वली अबनाइल अंसार। ए अल्लाह इन अंसार इनके माफ़ फरमा, अल्लाह इन अंसार जे औलाद के माफ़ फरमा, अल्लाह इन अंसार जे औलाद के भी माफ़ फरमा। अल्लाह जे नबी अंसार जे 3 नस्लन के दुआ ॾिनिया, 3 पीरन के दुआ ॾिनिया। अल्लाह इन अंसार इनके माफ़ फरमा, अल्लाह अंसार जी औलाद के माफ़ फरमा, अल्लाह इन अंसार जी औलाद के माफ़ फरमा। पर सहाबा किराम जी सोच जो मरकज अल्लाह जी जन्नत, अल्लाह जी मग़फ़िरत,
तू भी अज इन्हें सोच के दीन जे ताबे कर, अमल जे ताबे कर, नेकी जे ताबे कर। जॾहिं बि तुंहिंजी सोच में का ॻाल्हि अचे त इहा ई अचे त आख़िरत बची पए। दुनिया जेकॾहिं वञे थी वञण दे, रब आख़िरत में कामयाबी अता फरमाए, पोइ दुनिया जी वॾे खां वॾी कुर्बानी छो न ॾियणी पए। कुर्बानी ॾियण जे लाइ तयार थी वञ मुस्लिम। इहा ई साहब जी सोच हुई। सही मुस्लिम मुस्नद अहमद जे अंदर रिवायत, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में एक माण्हू अचे थियो, अर्ज़ करे तो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो बाग एक पाड़ेसरी जे बाग सां जुड़ियल आहे। अल्लाह जे नबी ऐं अलॻि कयां पियो त हुनजो हिकिड़ो वण मुंहिंजे तरफ़ अचे पियो। अल्लाह जे नबी हू विकिरो करण जे लाइ बि तयार कोन्हे, हिबा करण जे लाइ, तोहफ़तन ॾियण जे लाइ बि तयार कोन्हे। अल्लाह जे नबी मुंहिंजी सिफारिश कयो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अल्लाह जे बाने के घुरायो, पाण फरमायो जेकॾहिं तो दुनिया जो ही हिकिड़ो वण इन गरीब जे हवाले कंदे, आ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे ज़मान ॾियां थो, अल्लाह इन दुनिया जे वण जे बदले में रब तोखे जन्नत में वण अता फरमाईंदो। केड़ी वरी ॻाल्हि त दुनिया जे वण जे बदले में जन्नत जो वण मिले। जन्नत जो वण को मामूली। एक रिवायत सही बुखारी जी रिवायत, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नत जे अंदर हिकिड़ो वण है, उन वण जे थण खां बेहतरीन सवार घुड़सवार के घोड़े ते चाढ़े करे उन्हें के चबजे त इने वण जे तारिन ऐं छांव जे हेठां डोड़ 100 साल खत्म थी वेंदा, पर उन वण जे तारिन जी छांव के खत्म कोन करे सघंदो। एॾो वॾो वण। अल्लाहु अकबर कबीरा जी जन्नत जो शान मकाम फजीलत आए तो अल्लाह जे नबी फरमायो मौज़े ओ सौतिल फिल जन्नह खैरुम मिनद दुनिया व मा फिया। जेकरे के मानू के जन्नत में एक लखुण रखण जेतरी जगह मिली पवे त इहा जगह पे दुनिया ऐं दुनिया जी हर शे का कीमती आ। उन्हें मानू के जन्नत में वण मिली पए, इन्हें का वधीक को नफा बख्श सौदो है, पर उन अल्लाह जे बाने के यो सौदो समझ में कौन आयो। मजलिस में सैयदना अबू दहदा रज़ी अल्लाह ताला अन्हु मौजूद हैं। उठी करे चवन था अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहिया गारंटी सिर्फ इन्हें मानू लाए या जे को भी यो वण खरीद करे इन गरीब जे हवाले करे चा अल्लाह उन्हें के जन्नत में वण अता फरमाइंदो। अल्लाह जे नबी फरमायो हाँ अबू दहदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे को भी यो वण खरीद करे इन गरीब जे हवाले कंदो आ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मानत दिया तो अल्लाह इन्हें दुनिया जे वण जे बदले में उनके जन्नत में वण अता फरमाइंदो। सैयदना अबू दहदा रज़ी अल्लाह ताला ते वदन था चवन था अल्लाह जबाना मदीने जे अंदर सब का वधीक वडो मुझो खजूर जो बाग आ, ओने अंजे अंदर मुझो घर भी मौजूद आ। जे कने यो घर ओ या जिंदगी जी पूरी प्रॉपर्टी जायदाद तुझे हवाले कया छा तू मुखे इहो हिकिड़ो वण अता कंदे। अल्लाह अकबर। सोच त ॾिसो दुनिया जी जिंदगी जी पूरी कमाई हिकड़े ही धक में ॾियण जे लाइ तैयार आ, छो तो सोच आला है त जेकॾहिं इन दुनिया जे बदले रब जन्नत अता फरमाए त इहो सौदो नुक़सान वारो कोन्हे को। अल्लाह अकबर कबीरा। ओ मुसलमानो असी अल्लाह जे नाले ते 10 रुपया ओ रोई रोई करे कढंदा आहियूं, ॾियण खां पोइ बि कलाक ॾेढ अफ़सोस हूंदो आहे त इहे
छो विया छो असांजी सोच जो मरकज़ दुनिया है, दुनिया के जमा करना। असां पंहिंजी सोच के बदली कोने। रमज़ानुल मुबारक जो महीनो अचे पियो, पंहिंजी सोच इन्फाक फी सबीलिल्लाह जी तरफ आण। सही मुस्लिम जी रिवायत है, इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला फरमाए था, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अजवदन नास। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसानन में सब का वधीक सखी इंसान होया। वकान अजवद मा यकूनु फी रमज़ान हीन यल्काहु जिब्रील। पर जॾहिं रमज़ानुल मुबारक जो महीनो ईंदो हुयो, अल्लाह जा नबी सल्लम हर रात जिब्रील अमीन सां मुलाकात कंदा हुया। छा जे लाइ मुलाकात थींदी हुई? जिब्रील अमीन हर रात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कुरान जो दौर कढाइण ईंदा हुया। अल्लाह जे नबी तुम फरमाया था, हर रमजान जे महीने में अल्लाह जे तरफा जिब्रील अमीन अची मूंखे कुरान जो दौर कढाईंदो हुयो। पर जे साल अल्लाह जे नबी सल्लम जी वफ़ात थी, जिब्रील अमीन मोहम्मद रसूलुल्लाह सल्लम के रमज़ानुल मुबारक जे महीने में कुरान बार दौर करवायो, मबेरा खत्म करायो। अल्लाह अकबर। सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला फरमाइन था, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ानुल मुबारक जे महीने में जॾहिं जिब्रील सां मिलंदा हुया त अल्लाह जे नबी जी सखावत अञा बि वधी वेंदी हुई। केतिरी वधी वेंदी हुई? हदीस जा लफ़्ज़ आहिनि, अल्लाह जा नबी रमज़ानुल मुबारक जे महीने में तेज तूफान, तेज आंधी जिया अल्लाह जी राह में खर्च कंदा हुया। असां ज़कातूं ॾियण जे लाइ तयार कोन आहियूं। हिकिड़ी जुमला मोतरिज़ा जे तौर ॻाल्हि कयां, असांजो हाल त इहो आहे, असां भेणियुनि न्याणियुनि जा हक़ खायो वेठा आहियूं। अल्लाह जो हक़ किथां ॾींदासीं? ज़कातूं किथां अदा कंदासीं? चाचो भाइजन जी ज़मीन ते काबिज़, वॾो भाउ नंढे भाउ जे हक़ ते काबिज़। असां ज़ुल्म ज़्यादती जी ज़िंदगी बसर करे रहिया आहियूं। न्याणी भेण खे हक़ ॾियण त असांजे मुआशिरे मां तसव्वुर ई मिटिजी चुको आहे त न्याणी जो बि हक़ आहे, भेण जो बि हक़ आहे। उहो हक़ जेको न्याणी खे रब ॾियारियो आहे, अल्लाह ॾियारियो आहे, असीं उहो हक़ ॾियण जे लाइ तयार कोन आहियूं। पोइ चऊं था असांजी ज़िंदगी में बरकत ई कोन्हे। किथां तुंहिंजा रोज़ा क़बूल थींदा? किथां तुंहिंजूं निमाज़ूं क़बूल थींदियूं? तोखे उञ ऐं बुख खां सवा का शइ नसीब कोन थींदी। छो त हराम जो हिकिड़ो गिरे बि अल्लाह जे नबी फरमायो पेट में हूंदो, अल्लाह 40 ॾींहं उनजी इबादत खे, उनजे दुआउनि खे क़बूल ई कोन कंदो। हाणे जंहिंजी कमाई हराम जी, 2 नंबर जी, कपड़ो आयो हराम जो, भाजी घर में पहुती हराम जी, छो त भेण जो हक़ खायो वेठो आहे। ज़मीन मां अन्न लथो घर में आंदे साल जो अन्न जमा थियो पियो आहे, उहो बि भेण जो हक़। अन्न बि हराम जो, अटो हराम जो, तुंहिंजो कपड़ो लटो हराम जो, ॿुधा त सही, तुंहिंजो को लिबास पातो उहो बि हराम जो, तुंहिंजी कमाई हराम जी, तुंहिंजे पेट जे अंदर जेका ग़िज़ा वई उहा बि हराम जी, उन ग़िज़ा मां जेको तुंहिंजो खून ठहियो उहा बि हराम जो। ॿुधा त रब तुंहिंजो दुआ किथां क़बूल कंदो, तुंहिंजो इबादतूं किथां क़बूल कंदो। इन करे रमज़ान खां पहिरीं पंहिंजी सोच खे बदल। जंहिंजा हक़ खाधा अथई उन जा हक़ अदा कर। अल्लाहु अकबर कबीरा। कुर्बान वञा हिन सहाबी जी सोच तां। जिंदगी जी पूरी कमाई अल्लाह जे नाले करण जे लाइ तयार आहे। छो त इन सहाबी जी सोच इहा हुई त इन दुनिया जे बदले में जन्नत मिली पए त इन खां वधीक नफ़ा बख़्श को सौदो ई कोन्हे को। सौदो डन थियो,
अल्लाह अकबर कबीरा। सहाबी रसूल सैयदना अबू दादा रज़ी अल्लाह ताला नो पंहिंजे बाग जी तरफ रवानो थियो आहे। बाग का ॿाहिरि भी करे पंहिंजी घरवारी के आवाज़ दे तो या उम्म दहदा उखरुजी मिनल हायते। ए घरवारी उम्मे दादा पंहिंजो घर छॾे बाग छॾे बाग का ॿाहिरि निकिरी अच। घरवारी हैरान थी करे पूछे थी ओ अबू दादा छा मामलो आहे? अॼु तो घर जे अंदर बाग जे अंदर इंटर कोन पियो थी, दाखिल कोन पियो थी। अज़ीम लफ्ज़ अदा करे तो तारीख़ी लफ्ज़। ओ मुस्लिम हिन साहबी जी सोच त ॾिस, फिक्र त ॾिस, छा तो चवे ओ मुंहिंजी घरवारी इन्नी कद बेतो बिनखलतिल फिल जन्ना। ओ घरवारी हिन पूरे बाग ऐं घर जो सौदो मूं पंहिंजे रब सां करे छॾियो आहे। इन दुनिया जे बागात दुनिया जे घर जे बदले में असां जन्नत में अल्लाह का हिकिड़ो खजूर जो वण वठंदासीं। अल्लाह सां सौदो। असां दुनिया में हमेशा नफ़े जो सोचींदा आहियूं, पोइ हराम तरीक़े सां अचे, नाजायज़ तरीक़े सां अचे, असांखे नुक़सान बर्दाश्त कोन्हे। अदाए हिते सौदो छा पियो थिए? जिंदगी जी पूरी कमाई उनखे ॾिनी अथई, जेको वण मिलियो उहो बि पाण कोन थो रखे, उहो बि ग़रीब जे हवाले, उहो बि ग़रीब जे हवाले। पर सोच छा आहे, फिक्र छा आहे? अल्लाह जी जन्नत मिली पए, रहमान राज़ी थी पए। घरवारी भी अज़ीम है। अल्लाह अकबर कबीरा। अज जी औरत जी सोच तई आहे त सब कुछ मूं वटि हुजे, मुड़स जी मिल्कियत बि क़ाबिल थी वेठी हूंदी आहे, अल्लाह जी राह में ख़र्च करण जे लाइ बि तयार कोन हूंदी आहे। त मतां घटिजी न पए, मतां खुटी न पवे, किथां आणी जासी वरी। जेकॾहिं को माण्हू अहिड़ी ॻाल्हि करे तो आओ पूरी मिल्कियत के गरीब के दिया पियो, अल्लाह जे नाले कया पियो, तो आपे का बाहर निकली वेंदी, मुर्स के जलील करे छॾींदी। तो चरियो तो कोन चोई, लगे तो तुझो दिमाग कम को तो करे, रहंदा थी किथे, खाईंदा थी किथे, बचड़ा किथे वठी वेंदा थी। पर कुर्बान मना अबू दहदा रज़ी अल्लाह ताला जी घरवारी जी सोच, फिक्र, ईमान ऐं अमल ता ऐं अक़ीदे ता चेती अबू दहदा रज़ी अल्लाह ताला नो रबिहल बई। ओ अबू दहदा रज़ी अल्लाह ताला नो तू वॾो फ़ाइदेमंद सौदो करे आयो है। हिन औरत जी भी सोच आए त दुनिया जे मिल्कियत हली वने तो परवाह कोने का, जेकॾहिं इन दुनिया जी प्रॉपर्टी जे बदले में रब जी जन्नत मिली पे तो इन्हें का वधीक उम्दा को सौदो आहे कोन को। टाइम काफी थियो, अल्लाह का दुआ है अल्लाह असा के रमजानुल मुबारक जे महीने का पेरी पेरी पंहिंजे अक़ीदे अमल जे बारे में सोच बदलन जी तौफीक अता फरमा। अल्लाह जेकी भी सोच रखो अल्लाह उहा तुंहिंजी नेकी जी तरफ सोच हुजे, सोने अमल जी तरफ सोच हुजे। अल्लाह सोना अमल सोनियूं नेकियूं करण जी असांखे तौफीक अता फरमा। असल खिताब असांजे ख़ुसूसी मेहमान फज़ीलत शेख हाफिज़ शबीर रहमान जमाली जो है, ऐं उन्हनि जे ऐं तव्हां जे विच में वधीक हाइल थियण कोन थो चाहियां। अल्लाह रब्बुल आलमीन शेख साहब जो हिते अचण, वॾो सफ़र करे हिते पहुचण ऐं खिताब करण, सामिईन के पंहिंजे इल्मी नुकात सां मुस्तफ़ीद करण क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह ताला साईं जे इल्म में अमल में ज़िंदगी में बरकतुनि जो नुज़ूल फरमाए। जेके भी साथी परे परे खां हिते पहुता आहिनि अल्लाह ताला उन्हनि जो अचण क़बूल फरमाए। अल्लाह ताला असां सभिनी खे रमज़ानुल मुबारक जो पूरो महीनो ऐं उन में नेकिन जमा करण जी तौफीक अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।